अॼु असांजी हेयरिंग हुई दादू कोर्ट में। असां उतां वापसि अचूं पिया, हिननि जूं गाॾियूं असांखे फॉलो कंदियूं अचनि पियूं ऐं असांखे हरासा करण जी कोशिशि कई वई। हे स्लो पिया वञनि, असां हिननि खे लाइटूं ॾिनियूं, साइड सां हिननि साइड न पिया कनि, असां साइड वारे पासे सां हिननि खां टपी, मां 4-5 गाॾियूं असांजी टपी वियूं। पोयां असांजी हिकिड़ी गाॾी हुई जेका हिननि खे क्रॉस पई करे। इलाही टाइम खां मूं फील कयो असांखे हरासा कयो थो वञे। हुनजी वजह इहा आहे त असांजो फ़ैसिलो रिज़र्व कयो वियो आहे। जेका 11 तारीख़ ते फ़ैसिलो ईंदो त सरदार केस में जवाबदार हूंदा या न हूंदा। तव्हांखे क्रॉस करे थो ऐं पोयों तव्हां हुननि खे दग नथा ॾियो या पोयों गाॾी का लॻे थी त इन में हिरासमेंट अदी खे छा थियो। इन चकर हिननि असां सां को हादसो करण जी कोशिशि कई आहे, जंहिंजो सबूत इहो आहे त गाॾी मां वेठे मूं पाण वीडियो रिकॉर्ड कई आहे। छॾ गाॾी में मुंहिंजी गाॾी ड्राइवर जी लॻी आहे ऐं जेकी गाॾी उमेरो बाब साहिबा वारा गाॾी खे साइड न पिया ॾियनि, तंहिंजे करे इहो इंसिडेंट थियो आहे। गाॾी असांखे इलाही थोरो करे पई, या त हीअ चाहिनि पिया त असांजी गाॾी रोड खां हेठि लहे, असां सां को हादसो पेश अचे त हुननि जी गाॾी वञी करे ॿी गाॾी में टकराए। अल्हम्दुलिल्लाह बचा थी वियो आहे असांखे। जेॾीमहिल मूंखे ख़बर पई, मां ब्रेक हणी वापसि मोटी वञे पंहिंजे गाॾनि खे खणी, उन दोस्तनि जी जंहिंजी गाॾी एक्सीडेंट थी हुनखे चयोसीं बाबा जेको तव्हांजो ख़र्चो ईंदो असां भरण लाइ तयारु आहियूं। असांखे सम्झ में नथो अचे त अॼु जो इशू छा थियो।